फौजिया सुमरो सिंध जी महान कलाकारा ऐं महान रागी हुई। उनके सिंध में तमाम घणो पसंद किया वेंदो हो। उनजा कलाम तमाम घणा ॿुधा वेंदा हुआ। दोस्तों फौजिया सुमरो जेके कलाम गाया उहे तमाम घणा मशहूर ऐं मक़बूल विया। दोस्तों फौजिया सुमरो जंहिं शाइर के तमाम घणो गायो उन्हीं जा कलाम तमाम घणा मशहूर ऐं मक़बूल विया। उन जो नालो आहे अली मोहम्मद उडेराई। दोस्तों अली मोहम्मद उडेराई जा तव्हां खे बेहतरीन कलाम ॿुधाईंदासीं जिन फौजिया सुमरो के बुलंदियुनि ते पहुचायो ऐं अॼु ताईं उहे कलाम तमाम घणा मशहूर ऐं मक़बूल आहिनि ऐं उन्हनि कलामनि ज़रिए फौजिया सुमरो के तमाम घणी शोहरत मिली ऐं हुन जा कलाम अॼु ताईं जर जुंग में ॿुधिया वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे पसंदि कयो वेंदो आहे। हुन जे कलामनि में तमाम घणो दर्द भरियलु आहे ऐं उहे कलाम अॼु ताईं माण्हुनि जे दिल में घर कयल आहिनि। दोस्तों फौजिया सुमरो तो सिंध जी वॾी कलाकार आहे पर हुनखे मथे आणण में शाइरनि जो बि हथु आहे। उन शाइरनि मंझां हिकिड़ो अली मोहम्मद उडेराई बि आहे जंहिंखे अवाम तमामु घणो पसंदि करे थी। हुनजे कलामनि में तमामु घणो दर्द भरियलु आहे। दोस्तों जेका बि शाइरी अली मोहम्मद उडेराई जी फौजिया सुमरो गाई उनखे सिंध जी अवाम तमामु घणो पसंदि कयो, तमामु घणी मोट ॾिनी। ऐं हुनजी शाइरी खे तमामु घणो पसंदि अॼु ताईं कयो वञे थो। दोस्तों फौजिया जे ॻायल आवाज़ में अली मोहम्मद उडेराई जी शाइरी तमामु घणी मशहूर ऐं मक़बूल वई। दोस्तों 1967 ईस्वी में जनम वठंदड़ अली मोहम्मद उडेराई दोस्तों हुन शाइरी में शोहरत जे बुलंदियुनि में पहुतो ऐं संदसि शाइरी जा कलाम तमामु घणा जरजंग में पसंदि कया ऐं ॿुधिया वेंदा हुआ। सडड़ा कयो सुडका भरावो दाऊं भला कहके दिया सुर भी तोड़ना साईं मुहिजा। दोस्तों अली मोहम्मद उडेराई एक गरीब घराणे सां ताल्लुक़ रखंदड़ हो। फौजिया जो तमामु बहितरीन शाइर हो ऐं फौजिया सुमरो हुनजा तमामु घणा कलाम गाया। जेके फौजिया सुमरो हुनजा कलाम गाया उहे तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल बि विया ऐं अली मोहम्मद उडेराई जी शाइरी में एतिरो त दर्द हूंदो हो जो अॻे ॿुधण वारनि जी दिलि में ॾुख पैदा थी पवंदो। हुनजा सूर सुतल सूर बि जागी पवंदा हुआ। दोस्तों अली मोहम्मद उडेराई जेके बि शाइरी फौजिया सुमरो खे ॾिनी उहा तमामु घणी मशहूर ऐं मक़बूल वई। उहे फौजिया सुमरो जा कलाम अॼु ताईं तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल आहिनि। ऐं दोस्तों फौजिया सुमरो बि अली मोहम्मद उडेराई के तमामु घणो गायो ऐं सिंध वारनि बि अली मोहम्मद उडेराई के तमामु घणो पसंदि कयो ऐं हुनजे कलामनि खे तमामु घणी मोट ॾिनी। दोस्तों अली मोहम्मद उडेराई जा कलाम केतिरा ई मशहूर ऐं मक़बूल थिया ऐं संदसि शाइरी में एतिरो दर्द हूंदो हो जो ॿुधंदड़नि जी दिलनि में घर करे वेंदो हो। अली मोहम्मद उडेराई सिंध जो हिकु वॾो अज़ीम शाइर आहे जंहिंखे तमामु घणो ॿुधियो वियो सिंध में। दोस्तों मां सम्झां थो त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा, कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा, पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह अॻी वीडियो में गॾु।